फिजियोथेरेपी सेंटर SEPPMRC कासमाबाद 6 महीननि में बहितर कारकर्दगी जो रिकॉर्ड क़ाइमु कयो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। कासमाबाद जे वसंदीअ में हिकु अहिड़ो इदारो बि आहे जेको ग़रीब, बेपहुच, यतीमनि, बेसहारा इंसाननि जी ख़िदमत वास्ते बग़ैर कंहिं मतभेद जे ख़िदमत जारी रखियो अचे। वाधूवा मेन रोड ते फराज़ विलास फेज़ 3 कॉलोनी जे गेट साम्हूं SEPPMRC सिंध एग्जीक्यूटिव फिजियोथेरेपी पेन मैनेजमेंट एंड रिहेबिलिटेशन सेंटर जे नाले सां डॉक्टर आसिफ नूर पाटोली जी निगरानी में ही सेंटर मरीज़नि जी फिजियोथेरेपी जो सस्तो ऐं पाईदार इलाज करण वास्ते पंहिंजूं ख़िदमतूं अर्पींदो ॾिसिजे थो। इंतही मुख़्तसर अरसे 6 महीननि दौरान हिन सेंटर मां 15,000 मरीज़ फ़ैज़याब थिया आहिनि, जिन में हैदराबाद, लतीफ़ाबाद, कासमाबाद, सिंध जे केतिरनि ई ज़िलनि समेत पसकिरदाई वारनि ज़िलनि जे मरीज़नि जो इलाज कयो वियो। फिजियोथेरेपी जे हिन सेंटर जे बहितर कारकर्दगी खे ॾिसंदे DHO हैदराबाद तरफ़ां दवाउनि जी मद में इमदाद करण ते सहूलियतुनि खे बहितर आम कयो वियो आहे। जो त ज़िले हुकूमत पारां बि मदद करण जे करे मरीज़नि जी फ़ी फ़क़ति 100 रुपया रोज़ाना फ़ी मरीज़ वसूल कया वञनि था, जंहिंमें अस्पताल जो अमलो ऐं औरतूं तोड़े ॿारण लाइ जुदा जुदा लेडी डॉक्टरियाणियूं मुक़ररु कयल आहिनि। हिन सेंटर तां वधीक इलाज लाइ ॿियनि अस्पतालुनि में रेफर मोकिलियो वञे थो, जीअं जल्दी सिहतियाबी मुमकिन थी सघे। फिजियोथेरेपी सेंटर जो इंचार्ज मिस्टर आसिफ नूर पाटोलीअ पारां 6 महीननि जी बहितर कारकर्दगी जे ख़ुशीअ वारे मौक़े ते हिकु सादा पुरवकार तक़रीब पाटोली साहिब रखी वई, जंहिंमें सेंटर जे अमले, औरतुनि समेत मरीज़नि ऐं सान्यावंदनि शिरकत कई। हिन मौक़े ते पाटोली साहिब पंहिंजे बयान में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर हैदराबाद ऐं ज़िले इंतिज़ामिया जिन जा थोरा अदा कया, जेके इंसानी ख़िदमत में साणस बाह बेली थींदे मदद कनि था। इंशाअल्लाह ही फिजियोथेरेपी सेंटर अवाम जी ख़िदमत में पेश रहंदो।